अहम ख़बर है अवां खे आगाह कयो पिया। शहबाज शरीफ खे वज़ीर आज़म बणायो पर उहो लकीर जो फ़क़ीर निकितो। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त आज़ाद उम्मीदवारनि खां सवाइ बि पीपल्स पार्टी पंजाब मां सीटूं हासिल कंदी। नून लीग वारा नंढड़ी सोच वारा माण्हू आहिनि। असांजो हदफ़ पंजाब आहे ऐं रहंदो। आसिफ अली ज़रदारी जो वधीक चवणु आहे त 16 महीना नून लीग जो वज़ीर आज़म रहियो, हुकूमत उहे हलाए रहिया हुआ। अवां खे आगाह कंदासीं। अहम ख़बर आहे शहबाज शरीफ खे वज़ीर आज़म बणायो पर उहो लकीर जो फ़क़ीर निकितो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो इहो चवणु आहे। आज़ाद उम्मीदवारनि खां सवाइ बि पीपल्स पार्टी पंजाब मां सीटूं हासिल कंदी। नून लीग वारा नंढड़ी सोच वारा माण्हू आहिनि। असांजो हदफ़ पंजाब आहे ऐं रहंदो। 16 महीना नून लीग जो वज़ीर आज़म रहियो, हुकूमत उहे हलाए रहिया हुआ। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ हाणे या मुस्तक़बिल में साइड शो बणिजी वेंदो। बलोचिस्तान में सुठा नतीजा हासिल करे हुकूमत ठाहे सघूं था। चूंडुनि में बहितरीअ जी उमेद आहे, हुकूमत बि ठाहे सघूं था।